हिकु शख़्स साबुण ठाहियो ऐं साबुण हली पियो, नालो बि हली पियो हिन जो। डिमांड वधी, एतिरी डिमांड वधी जो हिन शिफ्टूं लॻाइण शुरू करे छॾियूं। सुबुह मंझंदि राति साबुण ठही रहियो आहे भाउ। डिमांड वधी वई, प्रोडक्शन वधी वई, नफ़ो वधी वियो, फैक्ट्री हलणु शुरू थी वई। हलण बि छा शुरू थी वई, भॼणु लॻी, भॼंदे भॼंदे उॾणु शुरू थी वई। हिन खे कंहिं मशवरो ॾिनो, अदा तव्हांजी एॾी ब्रांड हली पई आहे, तूं हिन खे रजिस्टर्ड कराए छॾ। हा यार, ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे। हा, कराए छॾियां थो। हिकु हफ़्तो गुज़री वियो, हिन का रजिस्ट्रेशन कराई कोन। उन वरी पुछो, अदा छा थियो, रजिस्ट्रेशन करवाई? न यार, रजिस्ट्रेशन नाहे कराई। इहो बि न? अरे यार छा ज़रूरत आहे, इहो बि न पियो चवे। हा यार, कराए छॾियां थो। बसि कराए थो वठां, हाणे कराए छॾींदुसि। ईअं कंदे 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 हिन 2 महीना कढी छॾिया। अच्छा, मार्केट में नालो बि हली रहियो, माल बि खपी रहियो। कंहिं ॿिए माण्हू इन ई नाले सां हिकु ॿियो साबुण लॉन्च करे छॾियो ऐं लॉन्च करण खां पोइ, मार्केट में आणण खां पोइ हिन नाले खे रजिस्टर कराए छॾियो। हाणे ही नालो उन माण्हू जे नाले रजिस्टर थी वियो। रजिस्टर कराइण खां पोइ उन पुराणे माण्हूअ ते केस करे छॾियो। हाणे उहो चवे, भाउ हे त मुंहिंजो पुराणो नालो आहे। उहो चवे, न, मुंहिंजे नाले ते रजिस्ट्रेशन आहे, हे त ट्रेडमार्क मुंहिंजो आहे। हो त मथे ते हथु रखी वेही रहियो, यार हे छा थी वियो? हुन पैसा ॾिना, कोर्ट में वियो, अलाए छा कयो, केस हारे वियो। जंहिंजे नाले जो माल आहे उहो ई खपाईंदो, तूं छो खपाए रहियो आहीं? बिल्कुलु हुनजो सभु कुझु ख़तमु थी वियो, कंगलो थी वियो। छा वजह थी? टारण। बाद में करे वठंदासीं। जॾहिं बि तव्हांखे को ख़ैर जो मशवरो ॾिए थो, नेकी जो मशवरो ॾिए थो, या दुनियावी लिहाज़ खां बि तव्हांखे सुठो मशवरो मिली रहियो आहे, डोंट से टुमारो, बिकॉज़ टुमारो नेवर कम। डू यू वर्क टुडे? अॼु जो कमु सुभाणे ते न छॾियो, सुभाणे ॿियो कमु हूंदो, सुभाणे करे वठंदुमि, बाद में करे वठंदासीं। यार करे वठंदासीं न यार, इहो सुस्त माण्हुनि जो जुमिलो आहे। इन सां तव्हांजे ज़िंदगीअ जा कई मामला डिस्टर्ब थी वेंदा। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।